नाज़रीन, संजर चांग में पंजो शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो नाइट क्रिकेट टूर्नामेंट मुनक़िद कयो वियो। फाइनल मैच में शहीद बबलू 11 टीम सोबम माणे वरती। उन हवाले से रिपोर्ट कर रहा है लाल बख्श पंवर। संजर चांग में शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो नाइट क्रिकेट टूर्नामेंट जो दंगल पांजी पुजाणी ते पहुतो, जंहिंजो फाइनल शहीद बबलू 11 संजर चांग ऐं नुआणी 11 जे विच में थी गुज़रियो, जंहिंमें नुआणी 11 10 ओवरनि में 3 विकेटुनि जे नुक़सान ते 128 रन्स ठाहे सघी। जवाब में शहीद बबलू 11 संजर चांग शानदार बैटिंग कंदे 9 ओवरनि में 4 विकेटुनि जे नुक़सान ते मिलियल हदफ़ पूरो करे टाइटल पंहिंजे नाले करे वरतो, जंहिंमें आरिज़ अंसारी 8 छक्कनि जी मदद सां 58 रन्सूं ठाहे शानदार इनिंग खेॾंदे मैन ऑफ द मैच करार ॾिनो वियो। आयल महिमाननि तोड़े रांदीगरनि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त अहिड़ा टूर्नामेंट थियणु खपनि जंहिंसां नई नस्ल जेको रांदि रहे, नशनि खां बचे ऐं जेको हीअ रांदि सुठी आहे, जेको हिन सां माण्हू नशे खां बचे थो ऐं ॿियनि बि कंहिं अहिड़नि कमनि खां बचे थो। इन करे सिंध में इवेंट कराया वञनि। सबसे पहले तो आप लोगों का शुक्रिया अदा करना चाहिए कि आप लोगों ने और स्पेशली टूर्नामेंट कमेटी ने और यहाँ के लोगों ने इस इवेंट को बहुत कामयाब बनाया है और ये एक बहुत अच्छी चीज़ है और बहुत हेल्थी चीज़ है। नौजवान लोगों को बढ़ के आना चाहिए, जिनका जो टैलेंट है वो सामने आना चाहिए और हर मैदान में सामने आना चाहिए। क्रिकेट ना हो, फुटबॉल भी होना चाहिए, हॉकी भी होना चाहिए और आपकी जो कबड्डी है मलाकड़ा, उसमें भी एक जितना ज़्यादा पार्टिसिपेट करेंगे लोग उतना ज़्यादा मेंटली तौर पर स्ट्रांग होंगे। ही इवेंट थियो है, अहिड़ा हर ॻोठ में थियणु खपनि मैच। इंशाल्लाह असीं कोशिशि कंदा रहंदासीं नौजवाननि जी असीं हौसला अफ़ज़ाई करूं ऐं अहिड़ा मैच कराईंदा रहूं। 42 टीम जो हिसो वरितो, तमामु बहितरीनु टूर्नामेंट रहियो ऐं हिते आवाम ॾिसो पिया, क्राउड ॾिसो पिया ऐं फाइनल बि तमामु ज़बरदस्त आहे। ॿार अचनि था, रांदि ॾिसनि था, माना उबते कमनि में कोन था वञनि। हीअ तमामु सुठी ॻाल्हि आहे, क्रिकेट हुअणु खपे। संजर चांग लाइ बहितरीनु शइ आहे इहो, तमामु ॿारनि खे दोस्तनि खे सभिनी खे आहे त माना इहो सुठी गेम है। यहाँ पे हम लोग आते हैं खेलने के लिए, हमें गेस्ट बुलाया जाता है और इस तरह का एनवायरनमेंट बहुत कम मिलता है और ये इस तरह के इवेंट हम हमेशा होने चाहिए। तमामु सुठो ऐं बहितरीनु टूर्नामेंट थियो आहे। हिन में तक़रीबन हितर जूं 42 टीमूं आयूं, जंहिंमां सिर्फ़ु ही 2 टीमूं, हिकिड़ी शहीद बबलू 11 संजर चांग ऐं नुआणी 11 जेके फाइनल में क्वालिफाई कयो आहिनि। बेहतरीन इवेंट आहे ऐं हिते तक़रीबन पूरे सिंध जूं टीमूं खेॾियूं आहिनि। सो ही नौजवाननि लाइ तमामु सुठो अमल आहे। जेके नौजवान नशे वग़ैरह ते हिरलनि उहे फिज़िकल एक्टिविटी आहे, शाम जो राति जो रोज़ अचनि था हिते मैच ॾिसनि था। हिननि चयो त रांदियुनि जे मैदान में नौजवाननि खे अॻिते अचणु खपे, रांदियुनि जा इवेंट थियणु खपनि, रांदियूं सिहत लाइ ज़रूरी आहिनि। ॿिए पासे टूर्नामेंट में आयल महिमाननि रईस दरिया ख़ान मरी, MPA इमदाद पिताफ़ी, ज़हीर पिताफ़ी, रईस मोहम्मद ख़ान चांग, अली नवाज़ पंवर समेत शाइकीननि वॾे अंग में शिरकत कई। आख़िर में विनर ऐं रनर टीम खे इनामनि सां नवाज़ियो वियो। कैमरामैन आया सां गॾु लाल बख्श पंवर, आवाज़ टीवी न्यूज़ संजर चांग।